सिंध हुकूमत जी धाड़ेलन खिलाफ कामयाब सरेंडर पॉलिसी खां पोइ सूबे में कबीलाई झड़नि जे खात्मे लाइ हिकु वॾी अगभराई तौरु सर्किट हाउस सखर में सखर जी तारीख़ जो हिकु अहम ऐं वॾो जरगो जारी आहे, जेको सरदार अलीगौर महर जी सरपंची हेठि थी रहियो आहे। हिन जरगे जो पहिरियों मरहलो घोटकी ज़िले जे रावंती वारे कच्चे इलाके में 7 बिरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे लाइ वक़्फ़ आहे, जिते धुरियुनि जा बयान कलमबंद करण जो अमल जारी आहे ऐं कंहिं बि वक़्तु हतमी फ़ैसिलो साम्हूं अची सघे थो। घोटकी जे कचे वारे इलाइक़े रावंती में ज़मीननि ते कब्ज़े ऐं असर रसूख़ जी छिकताण वक़्त सां गॾु हिकु ख़तरनाक कबीलाई तकरार में तब्दील थी वई। हिन तकरार में शर, सीलरा, भुट्टो, धौंदू, कोश, तड़त ऐं सोलंगी बिरादरियूं शामिल रहियूं, जिते गुज़िरियल 10 सालनि दौरान लॻभॻि 100 माण्हू क़तल ऐं 200 खां वधीक ज़ख़्मी थिया। ख़ासि तौर ते शर ऐं सीलरा बिरादरियुनि जे विच में तकरार तमामु घणो शिदत अख़्तियार करे वियो, जंहिंमें 70 खां वधीक माण्हू मारिजी विया। ॿियनि तकरारनि में बि धौंदू शर ऐं सोलंगी शर जहिड़नि झेड़नि में केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थियूं ऐं वॾो माली नुक़सान पिणु थियो। जॾहिं हिन खूनी तकरार में शर बिरादरी जा मजमूई तौर ते 70 माण्हू मारिजी चुका आहिनि। हिन खूनी तकरार खे रोकण लाइ सवें माण्हुनि ते मुश्तमिल मेड़ मिंथ काफ़िलो रावंती जे कचे वारे इलाइक़े ॾांहुं रवानो थियो, जंहिंमें सियासी, समाजी, मज़हबी अॻवान, वकील, शागिर्द ऐं न्याणियूं शामिल हुयूं। काफ़िलो क़ुरान शरीफ़ ऐं शाह जो रिसालो खणी धुरियुनि वटि पहुतो ऐं अमुन लाइ अपील कई वई। मरहूम उमर शर जे पगदार पुट शहज़ादो शर काफ़िले खे मान ॾींदे सिंधी सक़ाफ़त जी रवायतुनि खे बरक़रार रखंदे सुलह लाइ रज़ामंदी ज़ाहिर कई, जंहिंखां पोइ काफ़िलो ॿियनि धुरियुनि ॾांहुं पिणु रवानो थियो। हीउ अमल सिंधी समाज जी रवायती मेड़ मिंथ जी ताक़त जो हिकु वॾो मिसाल बणियो, जंहिं तकरार ख़त्म करण लाइ अहम नफ़्सियाती ऐं समाजी दबाव पैदा कयो। जरगे में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा चङा मुड़स, सियासी अॻवान ऐं ज़िले इंतिज़ामिया जा अमलदार वॾे अंग में शरीक आहिनि। अहम शिरकत कंदड़नि में डॉक्टर इब्राहिम जतोई, मीर आबिद जतोई, सरदार अमीर बख्श खान भुट्टो, शहरयार खान शर, सरदार चंगेज़ खान पंवर, सरदार फ़तेह मोहम्मद जतोई ऐं ख़ैर मोहम्मद शर ऐं ॿिया चङा मुड़स शामिल आहिनि। साॻे वक़्तु बदनाम धाड़ियल सनौला शर, राहिब शर ऐं नादिर शर जेके हुकूमत आॾो पेश थी चुका आहिनि, उन्हनि खे पुलिस कस्टडी में जरगे में पेश करे बयान रिकॉर्ड कराया विया। ॿी तरफ़ PPMP जा महताब हुसैन ॾहर हिन जरगे में शरीक न थियो, जंहिं करे संदसि ऐं शहरयार शर विच में हलंदड़ तकरार जो निबेरो हिन मरहले में मुमकिन न बणिजी सघंदो। ज़रियनि जो चवणु आहे त जाम महताब हुसैन ॾहर सखर वारे जरगे में शिरकत करण खां इनकार करे छॾियो हो। जाम महताब हुसैन ॾहर जो मौक़िफ़ आहे त मथसि कातलाणो हमिलो कबीलाई तकरार नाहे ऐं इन हमले में शहरयार खान शर मुलविस आहे ऐं इहो केस हिन वक़्तु अदालत में हली रहियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त जाम महताब हुसैन ॾहर ऐं शहरयार खान शर जे विच में हलंदड़ इन तकरार जे निबेरे लाइ पीपल्स पार्टी जी आला क़यादत जे विच में पवण जो इंतज़ारु कयो पियो वञे। घोटकी ज़िले जे कचे वारे इलाइक़े में 7 बिरादरियुनि में खूनी तकरार सिर्फ़ ज़मीनुनि ताईं महदूद न आहे। इहे जहिड़ा इलाइक़े जी अमुन अमान जी सूरतहाल लाइ वॾो चैलेंज बणिजी विया हुआ। 2 साल अॻु शर बिरादरी जे चङे मुड़स शहरयार खान शर ते कातलाणो हमिलो थियो, जंहिंमें संदसि साथी अली मोहम्मद शर मारिजी वियो हो। उनखां पोइ ॾहर बिरादरी जे चङे मुड़स PPMP जा महताब ॾहर ते बि कातलाणो हमिलो थियो, जंहिंमें संदसि गार्ड मारिजी वियो हो। इन्हनि वाक़िअनि खां पोइ दाख़िल थियल FIR सियासी इख़्तिलाफ़नि वारे तकरार खे वधीक गंभीर बणाए छॾियो, जंहिं करे अॻु थियल जरगा बि पायदार साबित न थी सघिया। 25 जून 2024 ते सदर आसिफ अली ज़रदारी सखर में हिकु आला सतही इजलास दौरान धाड़ेलनि लाइ सरेंडर पॉलिसी ऐं कबीलाई झड़नि जे ख़ात्मे लाइ जरगनि जी हिकमत अमली जो ऐलान कयो हो। हिन पॉलिसी तहत केतिरनि ई ॾोहारियुनि हथियार फिटा करे कानून जे हवाले थियणु शुरू कयो, जंहिंसां कचे में अमुन क़ाइमु करण लाइ हिकु साज़गार माहौल पैदा थियो। मौजूदा जरगो बि उन ई हिकमत अमली जो तसलसुल आहे। जरगे जे ॿिए मरहले में 21 ऐं 22 अप्रैल ते शिकारपुर ज़िले में महर, जतोई ऐं ॿियनि बिरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरारनि जे निबेरे लाइ जरगो थींदो, जेको हिन अमल खे वधीक वसी बणाईंदो। घोटकी जे 7 बिरादरियुनि विच में हलंदड़ ही खूनी तकरार सिर्फ़ हिकु इलाइक़े जो मसइलो न पर सॼी सिंध लाइ अमुन अमान जो अहम चैलेंज रहियो आहे। हाणे जॾहिं समाजी दबाव, सरकारी पॉलिसी ऐं क़बाइली अॻवाननि जे गॾियल कोशिशुनि सां निबेरे जूं उमीदूं पैदा थियूं आहिनि त मक़ामी माण्हू दुआगू आहिनि त इलाइक़े में मुस्तक़िल अमुन क़ाइमु थिए, कचे जूं ज़मीनूं आबाद थियनि, तालीम, सिहत ऐं रोज़गार जा मौक़िया वधनि, पाणी ऐं ज़राअत जा मसइला हल थियनि, भाईचारो ऐं समाजी हम आहंगी बहाल थिए। हीउ जरगो सिंध जी रवायती निज़ाम ऐं जदीद हुकूमती पॉलिसियुनि जी गॾियल कोशिशुनि जो हिकु अहम इम्तिहान आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा हिन भेरे फ़ैसिलो पायदार अमुन आणे सघे थो या न।